नाज़रीन, सिंध जे ॿियनि शहरनि या सिंध जे राजधानी कराची में बि सकाफ़ती रंग निकिरी पिया आहिनि। गुलिस्तान जोहर जे फराज़ व्यू अपार्टमेंट में राग जी महफ़िल थी, जंहिंमें फ़नकारनि गीत ॿुधाए महफ़िल खे झुमाए छॾियो। वधीक तफ़सील अब्दुल ख़ालिक मंगी जी हिन रिपोर्ट में। सिंध जी सकाफ़ती सरगर्मियूं उरूज ते सिंध जे राजधानी कराची जे इलाइक़े गुलिस्तान जोहर जे फराज़ व्यू अपार्टमेंट में हिक सिंध हिक सकाफ़त जी सिरी हेठि राग रंगनि जी महफ़िल कोठाई वई। तक़रीब में PSP जे सीनियर वाइस चेयरमैन इशफाक हुसैन मंगी, सिंध TV न्यूज़ जे डायरेक्टर न्यूज़ शोएब कुरैशी, जिस्कम अॻवान इलाही बख़्श बिकक, SUP अॻवान इनायत खटरियाण, फराज़ व्यू यूनियन जे सदर कामरान सिद्दीकी, इल्ताफ़ हुसैन जतोई, कमाल लाशारी, एंकर पर्सन मेराज हबीब, निसार बांबण, समाजी अॻवान असलम बेहण, अब्दुल रऊफ़ मुगेरी, मोहम्मद नवाज़ मंगी, ज़हूर अहमद जुणेजे समेत सियासी समाजी अॻवाननि शिरकत कई। तक़रीब में आयल महिमाननि खे सिंध जी सूखड़ी अजरक ओढाया विया। महफ़िल में नाले वारे फ़नकार वकार मला क़ौमी गीत पेश करे वेठलनि खे झुमाए छॾियो। तक़रीब में नाले वारे अदीब इल्ताफ़ जतोई, इनायत अली खटरियाण ऐं ज़हूर अहमद जुणेजे क़ौमी शाइरी पढ़ी खूब दाद हासिल कयो। दिल चवे थी दिमाग़ चए थो अव्हां सां मेलो न आहे मुमकिन, कंदासूं कोशिश त पाण रोकियूं मगर निगाहूं रही न सघनि। असीं रोला कराहुनि जा कॾहिं काथे रुलियासीं बि रहियासीं बि कॾहिं काथे। सिंध TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे अॻवाननि चयो त सिंधी ॻाल्हाईंदड़ जेके बि कराची में रहनि पिया, हर साल जीअं तव्हां जहिड़े तरीक़े सां हीउ जशन ही शाम मल्हायो पिया, मां तव्हां सभिनी दोस्तनि खे मुबारकबाद थो पेश करियां। हीउ असांजो कल्चर 1000 साल जीअं मां पहिरियां अर्ज़ु कयो त पुराणो आहे, पर तव्हां उन कल्चर खे असां एतिरो उजागर कयो आहे जो अॼु अल्हम्दुलिल्लाह पूरी दुनिया में हिन कल्चर खे उजागर कयो पियो वञे। हम यहाँ पे मकसद किसी भी कम्युनिटी से हो, किसी भी कौम से हो, हम लोग इस प्रोग्राम को रखने का मकसद यही है कि हम लोग में भाईचारा है, किसी किस्म के हम लोगों में इख्तलाफात नहीं है, और हर साल इसीलिए हम लोग ये प्रोग्राम रखा जाता है कि ये भाईचारा जो है वो कायम दायम रहे। ये कराची शहर जो सिंधी माण्हुनि जे लाइ ओपरो हूंदो, जंहिंमें पंहिंजी सकाफ़त लिबास पाए निकिरणु ॾुखियो हूंदो, हाणे असां हज़ारनि ऐं लखनि जे तइदाद में जॾहिं उहे प्रेस क्लब ते गॾु थियूं था त इहो असांजे लाइ इंतिहाई ख़ुशी जो ॾींहुं आहे। अटैच बाथ उहो अॼु असां जेका दुनिया जेको अमेरिका ऐं यूरोप जे जदीद सहूलियतनि खां आहिनि, ऐं असां 70,000 साल अॻु में तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हाणे हिकिड़ो प्रोग्राम डिस्कवर ते पियो ॾिठो त माना जेको कमोड जेको आहे जंहिं जदीद तौर ते इस्तेमालु थिए थो, उहो बि मुंहिंजे मुंहं जे दड़े जो आहे। अव्हां जे जज़्बनि जी वजह सां ई हिकिड़ो श्रंगारियो वियो आहे ऐं सजायो वियो आहे, ऐं मूंखे लॻे थो त हीअ असांजी शुरूआत आहे। अहिड़ा असांजा प्रोग्राम जेकॾहिं थींदा रहिया त आउं सम्झां थो त सिंध में कराची समेत सिंध समूरी में ही असांजो हिकिड़ो शऊर जी लाट आहे। सिंध TV असुल सिंध ॾेखारी आहे, ऐं उन खां पोइ वरी ज़ाहिर सिंध जे ख़ुशियुनि खे, सिंध जे जमालनि खे ऐं सिंध जी सूंहं खे जेको आहे सो हिकु जाइ ते गॾणु ऐं हिकिड़े सकाफ़त जे रिलीअ में पिरोइणु, इहो माना सिंध TV वारनि हिकिड़ो सुठो कयो आहे। सिंध असांजी तमामु शानदार माज़ी जी रखे थी। सिंधी टोपी असांजे हज़ारों साल पुराणी सकाफ़त आहे, असां तहे दिलि सां ख़ुशियुनि सां मल्हाईंदा आहियूं सिंध टोपी ॾींहुं। कराची गुलिस्तान जोहर फराज़ व्यू अपार्टमेंट वारा सकाफ़ती तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिंमें क़ौम परस्त धुरनि समेत उर्दू ॻाल्हाईंदड़नि बि शिरकत कई। कैमरामैन कलीम खोखर सां गॾु अब्दुल ख़ालिक मंगी, सिंध TV न्यूज़ कराची।